अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु जो मौज़ू आहे त असां जेको बि लेक्चर कंदा आहियूं या क्लास में लेक्चर कंदा आहियूं, स्कूल में, कॉलेज में, यूनिवर्सिटी में, कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, डिस्कशन्स कंदा आहियूं त उहा लैंग्वेज कहिड़ी हुजणु घुरिजे, उहा ॿोली कहिड़ी हुजणु घुरिजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे जेको बि तव्हां लेक्चर कयो उहो लेक्चर तव्हां पंहिंजी आसान ॿोलीअ में कयो या मादरी ॿोलीअ में कयो या उन ॿोलीअ में कयो जंहिंमें तव्हांजा ऑडियंस ॿुधंदड़ उहे तव्हांखे आसानी सां सम्झी सघनि। काई ॻाल्हि पहुचाइण लाइ उन ॿोलीअ जो हुजणु ज़रूरी आहे, छो त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां जीअं प्राइमरी खां वेंदे यूनिवर्सिटी लेवल ताईं पढ़ी ईंदा आहियूं। अॼुकल्ह जेको आहे हर माण्हूअ खे आहे त इंग्लिश मीडियम हुजे, ठीकु आहे, इंग्लिश बि हुजे, पर उन सां गॾोगॾु उनखे तव्हां पंहिंजी मादरी ॿोलीअ में उहा ॻाल्हि सम्झायो त सही। उन ॿार खे, उन माण्हूअ खे उन टॉपिक जे मुताबिक़ ॼाण त हुजे न। असां त काफ़ी सब्जेक्ट पढ़ी था वञूं। मां नंढो तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, सिर्फ़ु प्राइमरी में असांजा एतिरा सब्जेक्ट आहिनि, एतिरी त ॼाण आहे, असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जूं काफ़ी शयूं पाण करे सघूं था ऐं उन्हनि खे सम्झी सघूं था, पर उहे असांखे उन लेवल जी सोच ॼाण न हूंदी आहे। अहिड़नि त ॿोलियुनि में पढ़ियूं आहियूं जो असांखे ख़बर बि न हूंदी आहे, या अहिड़ी उमिरि में पढ़ंदा आहियूं छो त असां में एतिरो शऊर न हूंदो आहे। पर बदकिस्मती सां असां उहे सब्जेक्ट ॿियनि ॿोलियुनि में पढ़ूं था या उहे अहिड़ियुनि ॿोलियुनि में पढ़ूं था जो असांजे मथां उहे लफ़्ज़ घुमी वञनि था, उहे असांखे सम्झ में अचनि ई कान था, या असां अंग्रेजी त ॻाल्हाए था वञूं, इंग्लिश त ॾाढी भली ॻाल्हाईंदा आहियूं, पर असांखे कंहिं शइ जी ॼाण न हूंदी आहे, त उन्हनि जे मक़सदनि जी ॼाण न हूंदी आहे, उन्हनि जी शयुनि जी ॼाण न हूंदी आहे त उहे कहिड़ी शयूं आहिनि, उहे छा आहिनि। इन जे करे कंहिं बि उस्ताद खे, कंहिं बि रहबर खे काई बि ॻाल्हि, कोई बि टॉपिक, का बि इंफॉर्मेशन शेयर करे त उहो भले इंग्लिश में करे, मूंखे को ऑब्जेक्शन न आहे, पर उन जो ख़ुलासो, उन जी सम्झाणी आसान ॿोलीअ में ज़रूरु करे, त जीअं असांजो नसुलु, असांजा ॿार असांजे लाइ वेठा आहिनि त असांजी रहनुमाई कयो उन्हनि ताईं पहुची सघे। अक्सर ॻाल्हि आम माण्हू ताईं न पहुची सघंदी आहे। काफ़ी असांजूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां प्राइमरी लेवल में पढ़ंदा आहियूं, पर उन वक़्तु असांखे अक़ुलु न हूंदो आहे, सम्झ न हूंदी आहे, उहो मयार न हूंदो आहे, उहा मेंटेलिटी न हूंदी आहे उन शइ खे सम्झण जे लाइ। पढ़ी त वेंदा आहियूं, पर जॾहिं असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ईंदा आहियूं या प्रोफेशनल लाइफ में ईंदा आहियूं त उन शइ जी जॾहिं असां का शइ पुछा थींदी आहे, ख़बर पवंदी आहे, को सुवालु कंदो आहे, चवंदा आहियूं असां इहो पढ़ियो ई न आहियूं, असांखे ख़बर ई न आहे। पर दर हक़ीक़त इहा आहे त असां हर शइ पढ़ी चुका हूंदा आहियूं, या पढ़ियल हूंदी आहे पर तजुर्बो न थियलु हूंदो आहे, ॼाण न हूंदी आहे, इंग्लिश में पढ़ियलु हूंदो आहे, उन में सिंधी जी का असांखे ख़बर ई न आहे। कुझु टर्मिनोलॉजी अहिड़ी असां वटि हूंदी आहे जेका, जीअं मिसाल तौरु मैथामेटिक्स जा सुवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके न्यूमेरिकल त काफ़ी ॿार करे वेंदा आहिनि, पर जॾहिं असां वर्डिंग उन्हनि खे ॾींदा आहियूं, को मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हूंदो आहे, को मिसाल ई को सुवालु ईंदो आहे या को लिखत में को सुवालु ईंदो आहे त हाणे हिनखे हल कयो, ॿार परेशान थी वेंदा त हीउ छाजो सुवालु आहे, जोड़ जो आहे, कट जो आहे, ज़रब जो आहे, हीउ त किसो आहे। असां सिंपल पढ़िया आहियूं, जोड़ ॿ हिसाब ईंदा आहिनि त हुनखे जोड़ कबो आहे, ॿ हिसाब ईंदा आहिनि हुनखे कट कबो आहे। माना अहिड़ी तरीक़े सां असांखे वर्डिंग ख़बर न हूंदी आहे, ॼाण त हूंदी आहे, ख़बर त हूंदी आहे, पर उनखे कजे कहिड़े तरीक़े सां, उनजो मक़सदु छा आहे, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असां उनखे सही तरीक़े सां सम्झी न सघंदा आहियूं। इहो वॾे खां वॾो जेको इफ़ेक्ट थिए थो ॿोलीअ जो थिए थो, छो त असां पराई ॿोली, धारी ॿोलीअ खे पंहिंजो ॿोली अपनाए चुका हूंदा आहियूं। उन ॿोलीअ में त असां काफ़ी महारत हासिलु कंदा आहियूं, पर हक़ीक़ी मक़सदु, हक़ीक़ी उचार असां हासिलु न करे सघंदा आहियूं। इन जे करे असांखे घुरिजे त भले तव्हां कोई बि ॿार खे सब्जेक्ट पढ़ायो, इंग्लिश मीडियम में पढ़ायो, पर उन जी रहनुमाई तव्हां पंहिंजी मादरी ॿोलीअ में ज़रूरु करायो। असां वटि अक्सर छा थींदो आहे, शहर में उर्दू स्कूल्स हूंदा आहिनि, इंग्लिश मीडियम त आहिनि ई आहिनि, उन्हनि ते को बहस वग़ैरह न आहे, पर उर्दू मीडियम्स इलाही आहिनि। पोइ सिंधी ॿार मफ़लूज थी वेंदा आहिनि त कीअं पढ़ाइजे, पोइ टीचर छा कंदो आहे, मिक्स ॿोली ॻाल्हाईंदो आहे, मिक्स बि ठीकु आहे, हली वेंदी। सिंधी जेकॾहिं अक्सरियत तव्हांजी सिंधी ॿारनि जी आहे, तव्हां सिंधी में कयो,
अक्सरियत उर्दू में आहे। जेकॾहिं ॿार उर्दू न सम्झी सघनि त उन्हनि खे सिंधीअ में सम्झायो, वरी उर्दूअ में सम्झायो, मिक्स ॿोली इस्तेमालु कयो, इंग्लिश जा टर्म्स यूज़ कयो। त मक़सद जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी ॿोली इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजी ॻाल्हि अॻे ताईं पहुची सघे, मक़सद हासिलु थी सघनि। पोइ तव्हां भले कंहिं बि ॿोली में ट्रांसलेट कयो, को मसइलो न आहे, पर मक़सदु आहे त ॻाल्हि त सम्झ में अचे न, का उचार त अचे न, त उन शइ जो आहे छा। अहिड़े तरीक़े सां असांजी साइंस आहे, इंग्लिश आहे, उन्हनि में असां काफ़ी फ़लसफ़ा त पढ़ी था वञूं। फ़लसफ़े खां पढ़ण खां पोइ असांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, मक़सदु हासिलु न थींदो आहे। इन जो कारण वॾे खां वॾो इहो ई कारण आहे त असां ॿोलीअ जो सही इंतिख़ाबु न कंदा आहियूं। ॿोलीअ जो सही इंतिख़ाबु हुजण बि ज़रूरी आहे। कंहिं बि ॻाल्हि खे, कंहिं बि मक़सद खे ॿिए ताईं पहुचाइण लाइ उन जी ॿोली में उन खे मक़सदु पहुचाइणु ज़रूरी आहे। इंग्लिश बि पढ़ो, ज़रूरु पढ़ो। काफ़ी मुंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी अहिड़ा तजुर्बा रहिया आहिनि जेके इंग्लिश त काफ़ी भली ॻाल्हाईंदा आहिनि, बहितरीनु ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जो को मटु ई न आहे, पर हक़ीक़ी ज़िंदगीअ में उन्हनि जो तजुर्बो ज़ीरो हूंदो आहे। हक़ीक़ी प्रैक्टिकल लेवल में हुननि खे कंहिं शइ जी ख़बर न हूंदी आहे। इंग्लिश में त ॾाढा तव्हांखे पुॼंदा ई न, पर रुॻो इंग्लिश बि न आहे, रुॻो तव्हांजी कम्युनिकेशन बि न आहे। कम्युनिकेशन अहिड़ी हुजे जो अॻे माण्हू खे पहुचे। ॿोलियूं छाजे लाइ थियल आहिनि? त जीअं तव्हां पंहिंजो मैसेज, पंहिंजी ॻाल्हि ॿिए ताईं पहुचायो। पर जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि को अॻियो नथो सम्झी त तव्हांजी ॿोलीअ जो मयारु न आहे। पोइ तव्हां अहिड़ी ॿोली इख़्तियारु कयो जेके अॻियां तव्हांजी ॿोली सम्झी सघनि। इंग्लिश बि अहिड़ी ॻाल्हायो जीअं अॻियो माण्हू सम्झी सघे। जेकॾहिं मां हिते वेही अमेरिकन इंग्लिश लहजो ॻाल्हायां, आम माण्हू सम्झंदो ई कान्हे, पर मां जेकॾहिं हिते सिंधी में तव्हांखे सम्झाए रहियो आहियां त आम माण्हू आसानीअ सां सम्झी सघंदो। अहिड़ी तरीक़े सां काफ़ी असांजा दोस्त लेक्चर ॾींदा आहिनि इंग्लिश में, उन्हनि खे उर्दू में इस्तेमालु कंदा आहिनि या सिंधी इस्तेमालु कंदा आहिनि। पोइ काफ़ी माण्हू कमेंट कंदा आहिनि, तनक़ीद कंदा आहिनि त यार तव्हां इंग्लिश न थी अचे, जंहिंजे करे तव्हां सिंधी में था ॻाल्हायो, उर्दू में था ॻाल्हायो, इंग्लिश में ई ॻाल्हायो। पर बाबा इंग्लिश में जेकॾहिं उहो ॻाल्हाईंदो त तव्हां काफ़ी माण्हू त उहो इंग्लिश न सम्झी सघंदा, हक़ीक़ी मक़सदु न सम्झी सघंदा, टर्मिनोलॉजीज़ जेके यूज़ कबियूं आहिनि उहे इस्तेमालु करे न सघंदा। इन जे करे आसान ॿोलीअ में, पंहिंजी ॿोलीअ में जेकॾहिं असां ॻाल्हि खे ॿिए ताईं पहुचाईंदासीं त उहो आसानी सां सम्झी बि वेंदो ऐं उन ते ॻाल्हाए बि सघंदो। असां पंहिंजा मक़सद सम्झी न सघंदा आहियूं, सिर्फ़ु पोइ रटो हणंदा आहियूं। जॾहिं असां धारी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ असांखे छा करिणो पवंदो आहे? रटो हणिणो पवंदो आहे। मक़सदु ख़बर न हूंदो आहे, पोइ तोते वांगुरु असांखे छा करिणो पवंदो आहे? रटो हणिणो पवंदो आहे। रटनि खां परे रहियो, ॻाल्हि खे सम्झो, सम्झी करे पोइ पंहिंजी वर्डिंग में तव्हां कंहिं बि ॿोलीअ में कोई बि मज़मून लिखी सघो था, कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाए सघो था, लिखी सघो था। जॾहिं तव्हां वटि आइडियाज़ हूंदा, जेकॾहिं तव्हां वटि उन जे बारे में कंप्लीट ॼाण हूंदी। ॼाण कीअं मिलंदी? पंहिंजी ॿोलीअ में, मादिरी ॿोलीअ में। उहा ॿोलीअ में, उन ॿोलीअ में तव्हां पंहिंजी ॼाण हासिलु कयो। उन खां पोइ तव्हां भले कंहिं बि ॿोलीअ में ॻाल्हायो, ॿोली सिखो, उनखे ॻाल्हायो, पोइ उन में कन्वर्ट कयो, अॻियां ताईं पोइ कंहिं बि ॿोली में पहुचायो। पोइ तव्हांजो मक़सदु जेको हूंदो न, वैल्यूएबल हूंदो, उन मक़सद जो मयारु हूंदो। पर जेकॾहिं तव्हां ख़ाली ॿिए जी ॿोली खे ॻाल्हायो, पढ़ी वियो, तोते वांगुरु त ॻाल्हाए वेंदव, पढ़ी बि वेंदव, पर तव्हांखे ख़बर न हूंदी मां ॻाल्हायां छा थो, कयां छा थो, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में उनजो कहिड़ा असर आहिनि, कहिड़ा उन जा फ़ाइदा आहिनि, नुक़सान आहिनि, छा आहे उनजो इम्पॉर्टेंस, छा आहे, उहा ख़बर न पवंदी। उमेदु कयां थो त अॼु जो लेक्चर तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं को सुवालु हुजे तव्हां कमेंट में करे सघो था। तनक़ीद बराए इस्लाह हुजे, तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे। महिरबानी।